जमा वदा जमा मिठू और चने वाला तो कोन नहीं है न सही क्या आई नहीं सही सुबह दा मां तक कोन ठान सही आया ही कोन सुमरा मुझे आया ही नहीं सही बरात न बुधा या न मारो कोई घर न जन्ना या हां ठीक है बाबा चैनल ते तो तव्हां सही बतायो पर कार्ड जे डायरेक्टर जो है डायरेक्टर ते हिते कोन हूंदा आहिनि उहे तो ॿाहिरि शूटिंग में मसरूफ़ हूंदा आहिनि तुंहिंजी सिफारिश थी त माना ख़तम खत्म तो खत्म हाणे तव्हां खे इज्जत दौलत ऐं शोहरत जे आसमान ते पहुचाइण असांजो कमु आहे हाँ तो बस जल्दी करो मुझे हिन फाइटे के इज्जत दौलत शोहरत जे आसमान ते पहुंचायो न वो हिन खे छो तोखे छो न मुखे को खास जो कोने ख़ासि शौक़ न आम शौक़ त आहे न आम ठही सघो था हीरोइन जे पीउ जो जेकॾहिं खोल हुजे न उहो कंदुसि कंदो बिल्कुलु कंदो करायो हा तव्हां खे न कराईंदासीं करे ॿियो कंहिंखो कराईंदासीं पर ॻाल्हि दरअसल इहा आहे त हाणे मानी जो टाइम आहे लॻे थो त किथे वञी पेट पूॼा कजे उन खां पोइ ॻाल्हियूं कजनि छा ख़्याल आहे ॾाढो सुठो ख़्याल आहे हनी पहिरीं मानी छा असां त इहा क़ुर्बानी ॾियण लाइ तयार आहियूं तव्हां बोतल बि पीओ हलो बोतल बोतल पी आया असां खाधी आहे खाधी आहे बाबा शुक्र आहे मुंहिंजा मालिक अल्लाह त ईमान आहे हाँ भाजी पानी सां टगी मन कई आहे चाचा खाइनि इहे पिया ॼण ज़िंदगी जो आख़िरी खाधो खाइनि था छा मतिलबु कुझु न अञा ॿियो कुझु खाइबो त घुरायो न न अञा त राति जी मानी बि खाइणी आहे हली खाइजो सत पेट करे खाइजो बाबा तूं वरी केॾां चई यार सिगरेट जा पैसा चाचा हिनखे 500 रुपया ॾिजो त सिगरेट पान वठी अचे हा ॾे हे वटि 1000 रुपया 500 मोटाए 500 रुपया चाचे खे मोटाए ॾिजांइ 500 रुपया चाची एडवांस हुजनि हा एडवांस जमा हुजनि हा हाँ तू मानी खा ये बोतल पी हा इहा वो भी पी ऐ गडाए पी वालेकुम सलाम वालेकुम अल्हम्दुलिल्लाह शुक्र खैर खैर अब हे तुझो पुटो ऐं भाउ नज़र नथा अचनि अब चवंदा आहिनि त माण्हुनि जूं छोकिरियूं राति जे पेट में घरां निकिरी वेंदियूं आहिनि मुंहिंजो वरी भाउ ऐं पुटु राति जी ऊंदाई में घरां निकिरी विया था आख़िर भया केॾां अब केॾा मूंखे कहिड़ी ख़बर पाण रुली पिनी धिका खाई अचे घर ईंदा ॿियो छा कंदुसि मां बा ख़बर चार रखो माण्हू अॻुवा थियनि पिया ऐं मिया ॻाल्हि त ॿुध मां छा सम्झायो तूं त हमदर्दी थो करी या मुंहिंजे टोकूं थो करी बा तुंहिंजी मर्ज़ी ठीकु आहे नाराज़ थिए थो मां हलां थो हा जा हल 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 वाजा हल माण्हू निचा छलण खां ॻाल्हि हथ अचे बसि काय बस पोइ मां हिकु ॿिनि ॾींहंनि में हिकिड़ी सीरियल में फाथल आहियां उनजी शूट कंप्लीट थी वेंदी उन खां पोइ तव्हांजी टेलीफिल्म जी रिकॉर्डिंग शुरू था कयूं पर असांखे बजट थोरो जल्दी ॾेई छॾियो त असां जीअं PNG वग़ैरह बुक कराइणी पवंदी आहे त उनजे करे न मुंहिंजो त मूं चयो न तव्हां फिक्र न करो तव्हां जीअं मूंखे रिपोर्ट ॾींदा उन महिल तव्हांखे चेक ॾेई छॾींदासीं और कमु शुरू करियो ओके सर ठीकु आहे महिरबानी थैंक यू ओके साईं सलाम अलैकुम सलाम अस्सलाम वालेकुम चाचा वेहो वेहो अचो हीरो साहब वेहो वेहो पिटू अरे पुराणनि कहिड़ा पटका बदिराया अथव जो नवां दोस्त वठी आया सर ही अहिड़ा न आहिनि त बाक़ी कहिड़ा आहिनि सर ही वॾा फर्मा बरदार ऐं सबाजड़ा आहिनि तव्हां हुकुम त करे ॾिसो हा सर ॾिसो त सही ईमानदार माण्हू आहिनि बिल्कुलु अच्छा हा बाबा ॿियो ख़बर कीअं अचणु थियो बाबा
अने सर उंचर वारो सही मोना बस के बिठू ता पाण चो न कराची अचजो मूं वटि हाँ ना ओ ते बेराम कोठ में छुट्टी निकरण आते हो ना चाची जो असांजे ऑफिस में राखी कारट दिनो था तोड़ दी तोड़ हाँ यो कारट दिनो था आज कार्ड ॾींदा रहंदा आहियूं असां अॻ में कॾहिं ड्रामनि में कमु कयो अथव सही और मासात जी शादी उन में मां झुमिर कई थोड़ी हाँ मामू थोड़ा दोन में हां हाँ जी दसी दो असां वो कंदा से सही ता वो करे दासी नवीं दे वडेरा तू मुझो दुश्मन आई पर मां गरीब हारी आया अजो असा जो ते हीरो नची मुझी बाबा अचो सी अचो अचो ता अचो अचो चाचा हलो ना हेडा हेडा